नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बैरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त फैज़गंज तालुके जे ॻोठ हाजी अरबाब लाशारी जी रवासण रायब अली लाशारी ऐं संदसि घरवारी भागशाही लाशारी पंहिंजी धीउ निर्मल लाशारी सां गॾिजी प्रेस क्लब पहुची बासरनि जे मुबीना ज़ातियुनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज मुज़ाहिरो कयो। हिन मौक़े ते नारी निर्मल लाशारी संदसि जे वालिदिन मीडिया अॻियां दाहींदे ॿुधायो त 1 साल पहिरीं पंहिंजी बिरादरी जा माण्हू जावेद अली लाशारी अमीर गुल यासीन रुस्तम ऐं ॿिनि ॻोठ अमीन पातो जे स्कूल में 9 दर्जे में पढ़ंदड़ नारी निर्मा खे हथियारनि जे ज़ोर ते खणी विया, जंहिंखां पोइ हिन खेसि मारकुट करे साणुसि ज़बरदस्ती जावेद लाशारी सां निकाह कराए। हिन चयो त असां बर वक़्त अहिड़ी इतला फैज़गंज थाणे ते बि कयो, पर पुलिस बाअसरनि सां ॿिट बणियल हुई। पुलिस असांजी हिकु बि न ॿुधी ऐं संदसि अमड़ ॿुधायो त मुंहिंजी न्याणी खे पूरो साल घर में क़ैद करे रखियो ऐं मूंसां मिलण बि न ॾिनो ऐं असांखे चुप रहण जे लाइ धमकाईंदा रहिया। नारी निर्मल लाशारी पंहिंजे बयान में ॿुधायो त जावेद लाशारी मुंहिंजे माउ पीउ ऐं भाइरनि खे जान सां मारण जूं धमकियूं ॾेई ज़बरदस्ती निकाह कयो। फैज़गंज जे ॻोठ सांगड़ लाशारी में हिन पंहिंजे घर अंदरि 1 साल ताईं क़ैद करे रखियो ऐं पंहिंजे माउ पीउ सां बि न मिलण ॾिनो। हिन चयो त आऊं उतां वज वठी पंहिंजे माउ पीउ वटि पहुती आहियां, हींअर हू असांखे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे हिननि बाअसरनि मां जान जो ख़तरो आहे। हिन चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट तोड़े पुलिस खाते जे आला अमलदारनि SSP खैरपुर DIG सखर खां घुर कई त हिन समूरे मामले तां अणधुणी इंक्वायरी कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे ऐं संदसि माउ पीउ भाइरनि खे मुकमल तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।